ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि मीरपुर माथिले जी शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जी कातिल गिरफ्तारी के खिलाफ जुंगशाही प्रेस क्लब सख्त एहतजाज। तफसील मूजब जुंगशाही प्रेस क्लब के जनरल सेक्रेटरी अवामी आवाज़ जे सख्त अवामी आवाज़ के रिपोर्टर पीर गुलाम हुसैन शाह की अगवानी में जुंगशाही प्रेस क्लब के उहदेदारन अब्दुल रहीम जोखियो, मोहम्मद सालिह मीरानी राणा, इकबाल मोहम्मद शफीक जोखियो, अवैस रऊफ ब्रोई, फारूक शेख, मंजूर पालारी, मामू जोखियो, ईसा जोखियो, कदीर ब्रोई और बेन शहरन जुंगशाही प्रेस क्लब के हथन में प्ले कार्ड खड़ी सख्त एहतजाज किया। पीर गुलाम हुसैन शाह खिताब कंदे चो त शहीद नसरुल्लाह गडानी के कातिलन की गिरफ्तार करे फांसी ॾिनी वञे। नसरुल्लाह गडानी हमेशा मज़लूम जो साथ ॾिनो ऐं हक़ सच की ॻाल्हि कई। बोहतारनि सां खुली जंग विड़ी पंहिंजी सहाफ़त मयार बुलंद रखंदे शहीद थी वियो। असीं सुरुख सलाम पेश था कयूं। उन्हनि मुतालबो कियो आहे त नसरुल्लाह जे कातिलन खे जल्द गिरफ्तार करे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जे तरफ़ां ही रखियो वियो आहे जेको असांजो साफ़ी दोस्त नसरुल्लाह गडानी जेको सचो ऐं बेबाक साफ़ी हो, हक़ सच लिखण ते उनखे शहीद कयो वियो। ही हिकिड़ो नसरुल्लाह गडानी ते वार कोन्हे, ही पूरे पाकिस्तान पूरे सिंध जी सहाफ़त ते वार आहे। यादि रहे जेकॾहिं ग़रीबनि जो महकूमनि जो जेकॾहिं आवाज़ आहे त उहा सहाफ़त आहे। उन आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि कई वई आहे। असां प्रेस क्लब जुंगशाही जे तरफ़ां गुज़ारिश करियूं था, मोहतबाना गुज़ारिश करियूं था चीफ ऑफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ साहिब खां, असांजे जेके वज़ीर आला साहिब खां ऐं जेके असांजे डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया आहियूं उन्ही सां त हिन नसरुल्लाह गडानी जो ही क़त्ल न आहे, ही पूरी सिंध जी सहाफ़त जो क़त्ल आहे। जेकॾहिं तव्हांखे सहाफ़त बचाइणी आहे, हक़ सच जे आवाज़ बचाइणो आहे